अस्सलाम वालेकुम प्यारा शागिर्दो। मूंखे ख़बर आहे त सभु ठीकु ठाक मज़े में ऐं तयारियुनि में आहे। चवंदा आहिनि त ख़ुदि जूं अगरि जे खामियूं ॻोल्हे सघे हा कोई त केर बि कंहिंजो उस्ताद न थिए हा। असां प्रीवियस लेक्चर में न्यूक्लियर फिशन रिएक्शन खे पढ़ियोसीं। न्यूक्लियर फिशन कंहिंखे चइबो आहे? जॾहिं को पेरेंट टारगेट या हैवी न्यूक्लियस ॿिनि लाइट न्यूक्लाई में डीके थिए डिसइंटीग्रेट। इन फिशन रिएक्शन खे जॾहिं करायो वियो त हिकिड़ो रिएक्शन अकर पियो थिए जंहिंमें असांजो सेल्फ सस्टेनिंग पियो प्रोसेस थिए, माना जेको कंटिन्यूअसली हलंदो रहे थींदो रहे रिएक्शन, उन रिएक्शन खे हिन नालो ॾिनो चेन रिएक्शन, लेकिन कहिड़ो? फिशन वारो। ठीकु आहे। उन खां अलावा असां उनखे पोइ फिशन जेको चेन रिएक्शन वारो हुयो उनखे छा पिया सॾियूं असां? अनकंट्रोलेबल। छा बाबा? अनकंट्रोलेबल पिया सॾियूं। इनखे कंट्रोल करण जे लाइ हिकिड़ो डिवाइस पढ़ियोसीं जंहिंखे चयोसीं न्यूक्लियर रिएक्टर। अचो त हाणे असां अॻियां जेके ॿिया टॉपिक्स आहिनि उन्हनि खे कवर कयूं, उन्हनि खे सम्झूं, सिखूं ऐं पढ़ूं। अॻियां अवां जे टॉपिक आहे न्यूक्लियर फ्यूअल। कंहिं इंट्रोड्यूस करायो हो? हाटरमैन एंड एटकिंसन। ठीकु आहे। हाणे इन में ॾिसो त ही कहिड़ो कॉन्सेप्ट आहे। Such a nuclear reaction in which two light nuclei merge to form a heavy nucleus is called fusion reaction. वरी ॿुधो। Such a nuclear reaction in which two light nuclei merge to form a heavy nucleus is called fusion reaction. इन जो मतिलब इहो आहे न्यूक्लियर फ्यूजन रिएक्शन उहो रिएक्शन आहे जंहिंमें असां ॿ नंढा लाइट न्यूक्लाई पाण में मर्ज करे हिकिड़ो हेवी न्यूक्लियस असां फॉर्म कयूं, ठाहियूं। इन प्रोसेस खे छा चइबो आहे? न्यूक्लियर फ्यूजन। हाणे ॾिसो अॻिते वरी। द प्रोसेस इन विच लाइट न्यूक्लाई आर कंबाइंड टू फॉर्म a stable and heavier nuclei with release of tremendous amount of energy is called nuclear fusion. इन जो मतलब इहो आहे न्यूक्लियर फ्यूजन कराईंदासीं, उन में असां ॿ नंढा लाइट न्यूक्लाई पाण में कंबाइन कराईंदासीं रिएक्शन जे ज़रिए। ठीकु आहे। ऐं उनखे कंबाइन करण जे लाइ ज़हन में रखो, उनखे कंबाइन करण जे लाइ घणे खां घणी एनर्जी खपे एज़ कंपेयर टू असां ॾिसो न्यूक्लियर फिशन रिएक्शन कयोसीं त उनजो हेवी न्यूक्लियस ॿिनि नंढनि न्यूक्लाई में छा कयोसीं? डिसइंटीग्रेट करायो होसीं। ही हिन जो रिवर्स प्रोसेस आहे। द रिवर्स प्रोसेस ऑफ न्यूक्लियर फिशन रिएक्शन इज नोन एज न्यूक्लियर फ्यूजन। त इन फ्यूजन रिएक्शन कराइण जे लाइ असांखे ह्यूज एनर्जी खपे। ॿिनि नंढनि न्यूक्लाई खे कंबाइन करण जे लाइ वॾे में वॾी एनर्जी खपे। पोइ असां कंदा छा आहियूं? हिन रिएक्शन खे इनिशिएट करण जे लाइ, स्टार्ट करण जे लाइ असां हिकिड़ो पार्टिकल एक्सीलरेट कराईंदा आहियूं। ठीकु आहे। बम्बार्ड कराए, या त असां उन सबस्टेंस खे हाई टेम्परेचर ते असां हीट अप कंदा आहियूं। ठीकु आहे। मिलियन डिग्री केल्विन टेम्परेचर में, मिलियन में, ऐं उनजो प्रेशर बि असां हाई रखंदा आहियूं। त उन बुनियाद ते इहो स्टार्ट थींदो आहे, इनिशिएट थींदो आहे फ्यूजन रिएक्शन। क्लियर। हाणे इहो रिएक्शन जेको फ्यूजन आहे मोस्टली कंहिं में थींदो आहे? सन में, स्टार्स में, ऐं खोड़स वारा ॿिया बि प्लानेट्स हूंदा आहिनि उहे बि, लेकिन उन्हनि में स्लो प्रोसेस थींदो आहे। छा थींदो आहे? स्लो प्रोसेस। इन बुनियाद ते असां फास्ट प्रोसेस में हिकिड़ो थर्मो न्यूक्लियर रिएक्शन वठंदा आहियूं। छा वठंदा आहियूं? थर्मो न्यूक्लियर रिएक्शन वठंदा आहियूं। उन जे मुताबिक़ असां इहो कॉन्सेप्ट वठंदा आहियूं। एग्जाम्पल्स में छा आहे? हीअ असांजो डी रिएक्शन आहे, ड्यूट्रॉन ड्यूट्रॉन रिएक्शन। माना ड्यूट्रॉन ड्यूट्रॉन पाण में छा था कयूं? कंबाइन था करायूं। उन खां अलावा उन खां पोइ रिएक्शन थी करे छा थो मिले असांखे? हीलियम थो मिले। प्लस में हिकिड़ो न्यूट्रॉन आहे ऐं प्लस में क्यू एनर्जी, माना उहा रिलीज्ड एनर्जी। छा आहे? रिलीज्ड एनर्जी आहे 3.27 मिलियन इलेक्ट्रॉन वोल्ट में। ठीकु आहे। इहो डी रिएक्शन माना ड्यूट्रॉन ड्यूट्रॉन रिएक्शन, जंहिंमें टेम्परेचर इक्विवेलेंट केतिरे वठंदा आहियूं? 400 मिलियन केल्विन में। 400 मिलियन केल्विन में हिन रिएक्शन खे कराइण जे लाइ हेतिरे टेम्परेचर जी ज़रूरत पवंदी आहे। क्लियर। हाणे अॻियां ॾिसो त असां हिकिड़ो ड्यूट्रॉन ऐं ट्राइटॉन,
ड्यूट्रॉन ऐं ट्राइटॉन पाण में कंबाइन था करें, इनखे DT रिएक्शन चवंदा आहियूं। ड्यूट्रॉन ट्राइटॉन असां कंबाइन करे हीलियम था वठूं, न्यूट्रॉन थो मिले। उन खां पोइ छा आहे, असांखे एनर्जी थी मिले Q रिलीज़ एनर्जी 17.59 मिलियन इलेक्ट्रॉन वोल्ट। इन रिएक्शन खे कराइण जे लाइ केतिरे टेम्परेचर जी ज़रूरत हूंदी आहे? 50 मिलियन केल्विन। ठीकु आहे। नंबर 3 में जेको आहे असांजो कार्बन नाइट्रोजन साइकिल आहे। साइकिल या बीथे हिकिड़ो साइंटिस्ट हो, बीथे, उन इंट्रोड्यूस कराई ही। क्लियर। इनखे कराइण जे लाइ जेको टेम्परेचर खपे उहो केतिरो खपे? 1.4 × 10⁷ केल्विन में। 1.4 × 10⁷ माना मिलियन खां बि मथे। हाणे हिन में ॾिसो, ही पूरो हिकिड़ो रिएक्शन जो कॉन्सेप्ट आहे। 6 स्टेजिस अथसि, 6 स्टेजिस। हाणे हिन में ॾिसो, हाइड्रोजन सां कार्बन ॿई पाण में छा था करायूं? कंबाइन था करायूं। कार्बन नाइट्रोजन साइकिल आहे असांजी, जंहिंसां असां हाइड्रोजन हिकिड़ो यानी प्रोटॉन एज हाइड्रोजन खे एज कंसीडर कबो आहे प्रोटॉन, हाइड्रोजन खे एज कंसीडर कबो आहे प्रोटॉन। ठीकु आहे। त उन प्रोटॉन खे असां कंबाइन था करायूं कंहिंसां? असां कार्बन सां। ठीकु आहे। उन खां पोइ असांखे छा थो मिले? नाइट्रोजन प्लस में गामा थो मिले ऐं उन खां पोइ रिलीज़ थियल एनर्जी आहे 1.75 मिलियन इलेक्ट्रॉन वोल्ट। ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां ही सभु 6 स्टेजिस आहिनि। 6 में कार्बन जो रोल आहे। हिन सॼे रिएक्शंस में जेके 6 स्टेजिस आहिनि, इन सॼी पूरी साइकिल कार्बन नाइट्रोजन साइकिल में जेको ओवरऑल प्रोसेस थो थिए, उन में 4 असांखे छा था मिलनि? 4 प्रोटॉन्स। हाइड्रोजन माना प्रोटॉन्स। 4 प्रोटॉन्स, हिकिड़ो हीलियम ऐं 2 बीटा माना पॉजिटिव बीटा पॉजिट्रॉन ऐं 2 न्यूट्रिनो ऐं 3 गामा था मिलनि। हाणे हिन कॉन्सेप्ट छा आहे? द नेट रिजल्ट is the conversion of 4 protons into 1 helium nucleus. Here carbon acts as a nuclear catalyst. What do you mean by catalyst? अहिड़ो हिकिड़ो सबस्टेंस हूंदो आहे, एलिमेंट हूंदो आहे जेको रिएक्शन खे इनिशिएट कराए, स्टार्ट कराए। ठीकु आहे। हुन स्टार्ट कराइण जे लाइ ईअं सम्झूं त हीअ हिते एज अ कार्बन असांखे स्टार्ट कराइण में, हुन रिएक्शन खे कराइण में मदद थो करे, हेल्प थो करे। क्लियर। त हाणे इन दिस टोटल एनर्जी जेकी रिलीज़ थींदी आहे उहा थींदी आहे 26.2 मिलियन इलेक्ट्रॉन वोल्ट। ही जेको ओवरऑल प्रोसेस थियो आहे साइकिल जे बुनियाद ते, इन सॼे रिएक्शन में जेका एनर्जी रिलीज़ थींदी आहे उहा केतिरी थींदी आहे? 26.2 मिलियन इलेक्ट्रॉन वोल्ट। ॿी हूंदी आहे प्रोटॉन साइकिल। प्रोटॉन साइकिल में जेका एनर्जी रिलीज़ थींदी आहे उहा छा थींदी आहे? 26.6 हूंदी आहे। ही आहे कार्बन नाइट्रोजन साइकिल ऐं हुआ है प्रोटॉन साइकिल में जेका एनर्जी रिलीज थी दिया हुआ 26.6 मिलियन इलेक्ट्रॉन वोल्ट। तो दिस इज अ न्यूक्लियर फ्यून रिएक्शन। ठीक है। हाणे ही सॼो नोट कयो ऐं स्क्रीनशॉट कयो। हाणे ॾिसो त न्यूक्लियर डिटेक्टर्स छा हूंदा आहिनि? They are used to detect or ionize and count the nuclear radiations. न्यूक्लियर रेडिएशंस के काउंट करण जे लाइ, डिटेक्ट करण जे लाइ असांखे कहिड़ा इंस्ट्रूमेंट्स यूज़ करना पवंदा आहिनि? न्यूक्लियर डिटेक्टर्स। इन्हनि जा खोड़ सारा टाइप्स आहिनि, लेकिन असां मेन 3 पढ़ंदा आहियूं। ठीकु आहे बाबा। पहिरियों असांजो विल्सन क्लाउड चेंबर, ॿियो गीगर मुलर काउंटर ऐं टियों असांजो सॉलिड स्टेट डिटेक्टर। उन्हनि मां हिकिड़ो अॻियां तव्हांजे आहे, ॾिसो विल्सन क्लाउड चेंबर। इहो कंहिं इंट्रोड्यूस करायो हो? CTR विल्सन, माना चार्ल्स थॉमसन रीस विल्सन। इन जो इंट्रोडक्शन ॾिसो। इट इज़ अ न्यूक्लियर डिवाइस फॉर मेकिंग विजिबल पाथ्स ऑफ आयोनाइजिंग पार्टिकल्स। इहो न्यूक्लियर डिवाइस आहे जेको असांजे आयोनाइजिंग पार्टिकल्स जेके हूंदा, माना आयोनाइज आयोनाइज कंदड़ जेके पार्टिकल असां चेंबर में पुट कराईंदासीं, उन्हनि जो आयोनाइजिंग पाथ, माना उन्हनि जो पाथ विजिबल करण जे लाइ, उन्हनि जो पाथ ॾिसण जे लाइ, चेक करण जे लाइ, उन्हनि जो बिहेवियर ॾिसण जे लाइ असां ही इंस्ट्रूमेंट यूज़ कंदा आहियूं। इन जो प्रिंसिपल छा आहे? सुपर सेचुरेटेड ड्रॉपलेट्स prefer to condense on ions या dust particles similar to formation of clouds।
हाणे ॾिसो हिन जे नाले मां ई लिखियल आहे त विल्सन क्लाउड चेंबर। क्लाउड जे फॉर्मेशन जे मुताबिक़ क्लाउड वांगुरु हिकिड़ी शइ ठही पवणु, इहो कॉन्सेप्ट हूंदो आहे इन में, माना असांजे विल्सन क्लाउड चेंबर में, ठीकु आहे। उहो कीअं थींदो, उहो कंडेंसेशन जो प्रोसेस थींदो आहे, उन मुताबिक़ असांजो क्लाउड वांगुरु हिकिड़ो यानी फॉर्मेशन थींदो आहे। क्लियर। हाणे ॾिसो सुपर सेचुरेटेड छा हूंदो आहे? सुपर सेचुरेटेड, व्हाट डू मीन बाय सुपर सेचुरेटेड? तव्हांखे ख़बर आहे केमिस्ट्री में तव्हां पढ़ियो हूंदो, जॾहिं बि कंहिं मिक्सचर में का शइ मिलावट कयूं या मिक्सचर जे ज़रिए कंहिं शइ खे मिलायूं ऐं मिलाइण खां पोइ उन में का वरी ॿीहर गुंजाइश न बचे, कैपेसिटी न बचे मिलण जी, मिक्स थियण जी, त हिन सॼे प्रोसेस खे छा चइबो आहे? सुपर सेचुरेटेड। कंस्ट्रक्शन एंड वर्किंग। हाणे कंस्ट्रक्शन में छा छा आहे? सॼो चेंबर आहे, सॼो चेंबर आहे, इन में पिस्टन आहे, मूवेबल पिस्टन आई, ठीकु आहे, ओके। हिते हीअ पेड आहे, अल्कोहल जी पेड लॻल हूंदी आहे, माना अल्कोहल ॿोड़े, अल्कोहल उन में डिप करे असां हिते रखंदा आहियूं, ठीकु आहे, फोम वांगुरु हूंदी आहे पेड। क्लियर। हिते असां यानी कि ही एयर आहे हिते, ठीकु आहे, प्लस में हिन सां अल्कोहल बि मिलंदो, अल्कोहल बि प्लस में असां कंदासीं जॾहिं असां हिन खे यानी कि कंप्रेस कंदासीं। भला तव्हांखे ख़बर आहे त हिते ही अल्कोहल छो यूज़ कयो वियो आहे? सुपर सेचुरेट करण जे लाइ वाटर ई छो न यूज़ कयो वियो? बिकॉज़ वाटर जी फ्रीज़िंग पॉइंट वधीक हूंदी आहे ऐं अल्कोहल जी फ्रीज़िंग पॉइंट घटि हूंदी आहे। इन जो मतिलबु आहे त जीअं ई असां सडन एक्सपेंशन कराईंदासीं त वाटर जल्दी फ्रीज़ थी वेंदो, माना कंडेंस त प्रोसेस खां पोइ छा थींदो? उहो फ्रीज़ थींदो, बर्फ़ थी वेंदो, पोइ कंडेंसेशन जो प्रोसेस सही कोन थियो। इन करे असां छा कराईंदा आहियूं? अल्कोहल यूज़ कंदा आहियूं ताकी हुनजी फ्रीज़िंग पॉइंट घटि हुजण जे करे हू कंडेंस थिए, लिक्विड ड्रॉप्स में कन्वर्ट थिए, गैस खां पोइ छा में थिए? ड्रॉप्स में कन्वर्ट थिए। वाटर खे छॾे असां अल्कोहल छो यूज़ कंदा आहियूं? बिकॉज़ हुनजी फ्रीज़िंग पॉइंट छा हूंदी आहे? घटि हूंदी आहे। हेॾां ही असांजी लाइट इंटर कराईंदासीं ताकी जेके विज़िबल पाथ्स थियनि उन्हनि जो फोटो निकिरी सघे कैमरा जे ज़रिए, ठीकु आहे, ओके। हेॾां असां इंटर कराईंदासीं उहे आयोनाइज़िंग रेडिएशंस, जेके पार्टिकल्स हूंदा आयोनाइज़िंग रेडिएशंस, उहे असां इंटर कराईंदासीं हेॾां हिन विंडो मां, ठीकु आहे। ही हिते ही ग्लास विंडो आहे हितां, बाक़ी ही हितां वारो जेको आहे इहो मेटलिक हूंदो आहे, कंडक्टर्स हूंदा आहिनि, ठीकु आहे। बाक़ी हेॾां वारो जेको सिर्फ़ु मथियों अपर पार्ट अथसि इहो गिलास विंडो ठहियल हूंदो आहे। हाणे ही आहे पोटेंशियल डिफरेंस वोल्टेज जे बुनियाद ते जॾहिं असां हिन खे मेंटेन कंदासीं यानी कि सोर्स अप्लाई कंदासीं। हाणे हिन जी वर्किंग कीअं थींदी उहा गौर कजो। हिन जी वर्किंग थींदी त जीअं ई असां हिन पिस्टन खे मूव कराईंदासीं, मथे मिक्स कराईंदासीं, सुपर सेचुरेट कराईंदासीं, मिलाईंदासीं, मिक्स कंदासीं, एयर हिते मौजूदु हूंदी, उनखे अल्कोहल सां, अल्कोहल जे मटीरियल सां, अल्कोहल सां मिक्स कंदासीं। मिक्स करण जे लाइ थोरो असांखे कंप्रेस करणो पवंदो। छा करणो पवंदो? कंप्रेस। हाणे उन खां पोइ जीअं ई कंप्रेस कंदासीं त हिते ई मिक्स थी वेंदो, हाणे इहे सुपर सेचुरेट थी वेंदा। हाणे असां हेॾां इंटर कराईंदासीं आयोनाइज़िंग रेडिएशंस। जीअं ई ही इंटर थींदा त आयोनाइज़ेशन जे करे ही पाथ ठाहींदा ईंदा, माना जिथे बि ही आया ही निशान ठाहींदा ईंदा आयोनाइज़ेशन जो। छा ठाहींदा ईंदा? आयोनाइज़ेशन जो। जीअं ई ही इंटर थींदा त अंदरि मटीरियल आहे, जेके इहे रेडिएशंस ईंदा इहे छा कंदा? अंदरि जेको मटीरियल पियो आहे उनखे आयोनाइज़ कराईंदा। हाणे ही जेकॾहिं आयोनाइज़ कराईंदा त जेके आयोनाइज़िंग पार्टिकल्स आहिनि उहे पंहिंजो निशान छॾींदा ईंदा। निशान जेके आयोनाइज़िंग पार्टिकल्स आहिनि उहे पंहिंजो निशान छॾींदा ईंदा। हिकिड़ी का बोरी हुजे उनखे असां छा कयूं? गिहलियूं। जीअं ई गिहलींदासीं त पोइ हिते निशान छॾींदो ईंदो, पोइ हिते निशान ठहंदो ईंदो। अहिड़े तरीक़े सां ही बि पार्टिकल जीअं ई इंटर थींदा त पोइ हिते निशान ठहंदा ईंदा। लेकिन इहो पाथ इनविज़िबल आहे। छा आहे? इहो पाथ इनविज़िबल आहे। हाणे हिनखे विज़िबल करण जे लाइ कंडेंसेशन जो प्रोसेस कराइणो पवंदो। कंडेंसेशन जो प्रोसेस थींदो इन्हनि आयन्स ते त थींदो छा? इहे आयन्स छा थींदा? विज़िबल, माना आयन्स जे मथां इहो कंडेंसेशन जो प्रोसेस थींदो सॼे चेंबर में। लेकिन असां कंडेंसेशन जो प्रोसेस कंहिं में प्रिफर कराईंदासीं? आयन्स ते प्रिफर थींदो। छा ते थींदो? छो आयन्स ते? छो जो असांखे ख़बर आहे जेकॾहिं आयन्स ते थींदो त जेके आयोनाइज़िंग
रेडिएशंस आहिनि जेकी आयोनाइज़िंग रेडिएशंस आहिनि उन्हनि जो पाथ विज़िबल थियणो पवंदो, उन्हनि जो पाथ विज़िबल थींदो, उन्हनि जो ट्रैक विज़िबल थींदो। असांजो मक़सदु ई त इहो आहे, असांजो मक़सदु त इहो आहे न, यानी कि क्लाउड चेंबर जो मक़सदु ई इहो आहे, विल्सन क्लाउड चेंबर जो मक़सदु ई इहो आहे त उन्हनि जो पाथ विज़िबल करिणो आहे। छा करिणो आहे? पाथ विज़िबल करिणो आहे आयोनाइज़िंग रेडिएशंस जो। त जीअं ई असांजी कंडेंसेशन थींदी त उहे जेके आयन्स जे मथां थींदी त उन्हनि आयोनाइज़िंग रेडिएशंस जो पाथ विज़िबल थींदो, असांखे ख़बर पवंदी उन्हनि जो ट्रैक कीअं आहे, इहा ख़बर पवंदी। हाणे चवण जो मक़सदु आहे त कंडेंसेशन प्रोसेस कीअं करायूं, त कंडेंसेशन कराइण जे लाइ माना गैस लिक्विड में कन्वर्ट करणी आहे, गैस खे लिक्विड में कन्वर्ट करिणो आहे। त माना इन जो मतिलबु आहे असांखे कूलिंग प्रोसेस कराइणो पवंदो। छा कराइणो पवंदो? कूलिंग प्रोसेस, माना उते टेम्परेचर घटाइणो पवंदो, तॾहिं ई गैस छा में कन्वर्ट थींदी? लिक्विड में। हाणे हिते कूलिंग प्रोसेस वरी कीअं करायूं? छा कंदासीं? हिन पिस्टन खे सडन एक्सपेंड कराईंदासीं हेठि, सडन एक्सपेंड कराईंदासीं त हिते कंप्रेस थियल आहे, हिते एक्सपेंशन थींदो त वॉल्यूम वधंदो। जीअं वॉल्यूम वधंदो त सडन एक्सपेंशन जे करे माना एडियाबेटिक एक्सपेंशन जे बुनियाद ते टेम्परेचर घटिबो, कूलिंग प्रोसेस थींदो। जीअं ई कूलिंग प्रोसेस थींदो त कंडेंसेशन थींदो। छा थींदो? कंडेंसेशन थींदो। जेके सुपर सेचुरेटेड ड्रॉपलेट्स हूंदा उहे कंहिंजे मथां वञी छा थींदा? कंडेंस थींदा। कंहिंजे मथां? आयन्स जे मथां वञी कंडेंस थींदा। पोइ जीअं ई मथां उन्हनि जे कंडेंस थींदा, जेको इनविजिबल पाथ हुआ उहो छा थी पवंदो? विज़िबल थी पवंदो। छा थी पवंदो? विज़िबल थी पवंदो त ही हिन ट्रैक में आहिनि, ही हिन ट्रैक में आहिनि, हिन पाथ में आहिनि। त इन प्रोसेस जे बुनियाद ते सुपर सेचुरेटेड छा थींदा आहिनि? कंडेंस थींदा आहिनि। छा जे मथां? आयन्स जे मथां। आयन्स जे मथां उहे छा थींदा? सुपर सेचुरेटेड, उहे कंडेंस थींदा। जीअं ई कंडेंस थींदा त जेके आयोनाइज़िंग रेडिएशंस आहिनि उन्हनि जो पाथ विज़िबल थी पवंदो। छा थी पवंदो? पाथ विज़िबल थी पवंदो। जीअं ई पाथ विज़िबल थींदो त असां कैमरा जे ज़रिए फोटो कढी वठंदासीं त हेॾां ॾिसो हिन जा पाथ हीअं हूंदा आहिनि। ठीकु आहे, हाणे ॾिसो हेॾां हिन जा पाथ ॾिसो। हाणे ही अल्फा पार्टिकल जो पाथ आहे, ट्रैक आहे। ठीकु आहे, बीटा पार्टिकल ॾिसो ऐं गामा ॾिसो, गामा रेस। ठीकु आहे, गामा रेस। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे, थोरो गौर कयो, थोरो गौर कजो त हिन जो ॾिसो पाथ ट्रैक कहिड़ो आहे, बीटा जो पाथ कहिड़ो आहे ऐं गामा जो कहिड़ो आहे। हाणे ॾिसो हिन अल्फा जे लाइ लिखियो आहे थिक आहे, ही छा आहे? थिक आहे ऐं स्ट्रेट आहे, स्ट्रेट आहे एंड कंटिन्यूअस आहे। हाणे थिक मां मुराद छा आहे? थिक मां मुराद इहा आहे त अल्फा जेको आहे उहो यानी उन जो आयोनाइज़िंग पावर वधीक हूंदो आहे। मास वधीक हुजण जे करे हिन जो आयोनाइज़िंग पावर वधीक हूंदो आहे। जेकॾहिं आयोनाइज़िंग पावर वधीक आहे त हू छा थी पवंदो? थिक थी पवंदो। थिक, हिते थिक जो मतिलबु आहे त इहो आयोनाइज़ वधीक कंदो। छा कंदो? आयोनाइज़ेशन जो प्रोसेस वधीक कराईंदो। क्लियर? ऐं ही आहे स्ट्रेट। ॾिसो ही सिधो आहे, अंडरस्टूड आहे। मास वधीक हुजण जे करे बि हिते हुजण जे करे छा वेंदो? पाथ सिधो वेंदो, स्ट्रेट वेंदो। क्लियर? ऐं उन खां पोइ कंटिन्यूअस। हाणे हिते कंटिन्यूअस जो मतिलबु छा आहे? माना ही टुकड़नि में कोन्हे, पार्ट्स में कोन्हे, ही छा आहे? कंटिन्यूअस आहे। माना किथां बि भगल टुटल कोन्हे, पार्ट्स में कोन्हे, टुकड़नि में कोन्हे, इन खे चइबो आहे कंटिन्यूअस जो कॉन्सेप्ट। क्लियर? हाणे ॾिसो असांजो बीटा पार्टिकल्स जेके हूंदा आहिनि, छा हूंदा? बीटा पार्टिकल्स जो ट्रैक छा हूंदो आहे? थिन, डिसकंटिन्यूअस ऐं इरेटिक पाथ हूंदो आहे। रेंडम पाथ हूंदो आहे हिन जो, इरेटिक पाथ हूंदो आहे, यानी कि रेंडम पाथ, ज़िगज़ैग पाथ हूंदो आहे। ऐं ही डिसकंटिन्यूअस हूंदा आहिनि। माना ही ॾिसो पार्ट्स में टुटल आहिनि, टुकड़ा टुकड़ा थियल आहिनि पार्ट्स में। ॾिसो ठीकु आहे, पार्ट्स में टुकड़ा टुकड़ा थियल आहे ऐं हुननि जो पाथ स्ट्रेट कोन्हे। ऐं इन जे बुनियाद ते ही बीटा पार्टिकल जो मास घटि हुजण जे करे इन करे ही थिन थींदा आहिनि। माना इन आयोनाइज़िंग पावर हिननि जो छा आहे? सफ़ा घटि आहे। क्लियर बाबा? हाणे ॾिसो गामा रेस। गामा रेस जो छा आहे? नो डेफिनेट शेप या ट्रैक या पाथ। डेफिनेट पाथ ई कोन्हे हिननि जो, छो जो गामा रेस आर मासलेस। इन्हनि जो आयोनाइज़िंग पावर इन्हनि जो सफ़ा निग्लिजिबल या न जे बराबरि, ज़ीरो जे बराबरि हूंदो आहे, ज़ीरो जे इक्विवेलेंट हूंदो आहे, सफ़ा निग्लिजिबल हूंदो आहे। ठीकु आहे? त हिन जो ॾिसो पाथ हिकु त डिसकंटिन्यूअस आहे,
हिननि जो पाथ डेफिनेट कोन्हे, माना वाज़े कोन्हे, चिट्टो कोन्हे, यानी कि ख़बर नथी पए त पाथ कहिड़ो अथनि। ठीकु आहे, न ई असांखे ख़बर थी पए। ॾिसो बाबा, छो जो हिननि जो मास तमामु घटि हुजण जे करे आयोनाइज़िंग पावर घटि हूंदो आहे। क्लियर, इन जे करे असां चवंदासीं हीउ गामा रेज़ आहे। हिननि जो ट्रेक पाथ ॾिसो, ऐं हीउ ॾिसो डिसकंटिन्यूअस में आहिनि। छा में आहिनि? डिसकंटिन्यूअस में। दिस इज़ द विल्सन क्लाउड चेंबर। ठीकु आहे बाबा, नोट करे वठो ऐं स्क्रीन शॉट करे ॾियो। शाबाश जी। हाणे ॾिसो, असांजो ॿियो डिटेक्टर आहे न्यूक्लियर, जंहिंजो नालो आहे गीगर मुलर काउंटर। इहे ॿ साइंटिस्ट हुया, गीगर एंड मुलर, जंहिं इहो इंट्रोड्यूस करायो हो इन 1928 में। ठीकु आहे, हाणे हिन ॾिसो इंट्रोडक्शन छा आहे। इट इज़ यूज्ड टू डिटेक्ट आर काउंट द आयोनाइज्ड पार्टिकल्स। ज़हन में रखो, जेको अॻियों पढ़ियोसीं असां WCC, उन में असांजी डिटेक्शन कोन पई थिए, बल्कि उहो पाथ खे विज़िबल पियो करे। छा पियो करे? पाथ खे विज़िबल। ही पाथ विज़िबल कोन कंदो आहे, ही पाथ खे विज़िबल न कंदो आहे, ही काउंट करे ॾींदो आहे, ही डिटेक्ट करे ॾींदो आहे। क्लियर, हाणे अॻियां ॾिसो हिन जो प्रिंसिपल। ट्यूब ब्रीफली कंडक्ट्स इलेक्ट्रिकल चार्ज व्हेन अ particle or photon of incident radiation makes the gas conductive by ionization। इन जो मतिलबु इहो आहे त जॾहिं बि जेको ट्यूब हूंदो उहो छा कंदो? इलेक्ट्रिकल चार्ज खे कंडक्ट कंदो। ठीकु आहे, कॾहिं? जॾहिं असां हेॾां इंसिडेंट कराईंदासीं छा खे? पार्टिकल्स खे, फोटान खे, यानी आयोनाइज़िंग रेडिएशंस खे। त पोइ थींदो छा? उहो एक्चुअली आयोनाइज़ प्रोसेस थींदो। आयोनाइज़ेशन प्रोसेस जे तहत चार्जिस जी कंडक्शन थींदी ऐं हुते काउंटर में वञी पल्स, उहा करंट वारी काउंट थींदी आहे। ठीकु आहे, त इहो प्रिंसिपल आहे। इहो वरी वधीक डिटेल पढ़ूं था, इनखे सम्झूं था। कंस्ट्रक्शन कीअं आहे? हीउ सॼो ट्यूब आहे। ठीकु आहे, हीउ सॼो सिलेंडर में मां ट्यूब हूंदो। क्लियर, इन में असांजो ही जेकी वायर्स आहिनि ॿ, हिकिड़ी हीअ वा, ॿी हीअ वा, ही साॻियूं असांजूं वायर्स आहिनि, जंहिंखे असां कैथोड था चऊं। ऐं कैथोड इलेक्ट्रोड हूंदो आहे जेको निगेटिव बिहेव कंदो आहे, निगेटिव टर्मिनल। छो जो असां बैटरीअ जे निगेटिव सां ॾिसो हिननि खे कनेक्ट कयो आहे, निगेटिव सां, बैटरी जे निगेटिव टर्मिनल सां कनेक्ट कयो आहे, इन करे इहो कैथोड निगेटिव असांजो आहे, छो जो कैथोड निगेटिव हूंदो आहे। हाणे ही आहे पॉजिटिव एनोड। ॾिसो पॉजिटिव एनोड जेको आहे उहो ही आहे। ॾिसो बाबा, हीअ जेकी सेंटर वारी वायर आहे, इहा असांजी एनोड आहे, बिकॉज ऑफ पॉजिटिव। छो पॉजिटिव आहे? छो जो बैटरी जे पॉजिटिव टर्मिनल सां अची कनेक्ट कयो आहे, बैटरी जे पॉजिटिव टर्मिनल सां अची कनेक्ट कयो आहे। ऐं इहो छाजी वायर ठहियल आहे? इहा टंगिस्टन जी वायर आहे। छाजी आहे बाबा? टंगिस्टन जी वायर आहे, इज़ अ पॉजिटिव एनोड आहे। क्लियर, हेॾां ॾिसो, ही असांजो छा आहे? ही लोड आहे। को न को बल्ब लॻल हूंदो, को न को यानी कि LED लॻल हूंदी, का न का शइ, इहो लोड आहे। ऐं हितां असांजो ही एम्पलीफायर लॻल आहे ऐं काउंटिंग करण जे, पल्स खे काउंट करण जे लाइ काउंटर आहे। हिन में हाई पोटेंशियल वारी बैटरी लॻल हूंदी आहे, अप टू 1000 to 3000 वोल्ट, बिकॉज असांखे छा करिणो आहे? आयोनाइज़ेशन प्रोसेस करिणो आहे, वरी रिकम्बाइन करिणो आहे उन्हनि खे। आयोनाइज़ेशन जो प्रोसेस करिणो आहे, वरी रिकम्बाइन कराइण जे लाइ असांखे छा करिणो पवंदो? यानी एतिरो हाई पोटेंशियल लॻाइणो पवंदो आहे। ऐं हिन में जेके गैसिस हूंदियूं आहिनि, उहे प्रिंसिपल गैसिस हूंदियूं आहिनि, प्रिंसिपल गैसिस या नोबल गैसिस यूज़ कंदा आहियूं। नोबल गैसिस तव्हांखे ख़बर आहे नोबल गैसिस कहिड़ियूं हूंदियूं आहिनि? आर्गान, नियान, ETC। मोस्टली हिन में असांजा यानी कि एटम्स पियल हूंदा आहिनि, आर्गान जा, नियान जा। ठीकु आहे, ही असांजा एटम्स आहिनि। ठीकु आहे, हाणे इहे जेके आर्गान जा एटम्स आहिनि, असां फ़िलहाल हिकिड़ो था कंसीडर कयूं, सम्झण जे लाइ। थींदो छा हिन में थोरो सम्झिजो। जीअं ई हिन में आयोनाइज़िंग रेडिएशंस ईंदा, आयोनाइज़िंग रेडिएशन कहिड़ा हूंदा आहिनि? सम्झो, अल्फा, बीटा, गामा ई असांजा आयोनाइज़िंग रेडिएशन हूंदा आहिनि। समटाइम न्यूट्रॉन खे बि असां आयोनाइज़िंग पार्टिकल या आयोनाइज़िंग रेडिएशन कंसीडर कंदा आहियूं। क्लियर, आयोनाइज़िंग रेडिएशन मोस्टली कहिड़ा हूंदा आहिनि? असांजा अल्फा, बीटा, गामा। क्लियर, हाणे इहे असां जीअं ई इंटर कराईंदासीं त इहे अची आर्गान जे एटम सां
स्ट्राइक थींदा ऐं आर्गान जो एटम छा थींदो यानी कि वो इलेक्ट्रॉन रिमूव कंदो। लाज़मी आहे इलेक्ट्रॉन खे जो एनर्जी मिलंदी अची इलेक्ट्रॉन खे जो अची एनर्जी मिलंदी त उहो छा थींदो रिमूव थींदो एक्साइट थी करे। क्लियर। हाणे ही आर्गान जो एटम छा थी वेंदो इज अ पॉजिटिव आयन ऐं होॾां असांजो इलेक्ट्रॉन माना सेपरेशन थी वेंदी। छा थी वेंदी सेपरेशन थी वई। हाणे जीअं ई सेपरेशन थी वेंदी त ॿुधायो इलेक्ट्रॉन केॾे वञणु पसंदि कंदो पॉजिटिव ॾे माना एनोड ॾे। हाणे इहो जेको इलेक्ट्रॉन आहे छा कंदो ॿियनि एटम सां वञी मिलंदो ॿियनि एटम सां टकराईंदो ॿियनि एटम सां टकराए करे वरी उन्हनि जे इलेक्ट्रॉन खे बि छा कंदो इमिट कराईंदो आयोनाइज़ कराईंदो। ईअं एॾा इलेक्ट्रॉन थी वेंदा यानी के कैस्केड थी वेंदो हिकिड़ो आबशार वांगुरु थी वेंदो कैस्केड। ठीक है कैस्केड थींदो आबशार। असां इन खे छा चवंदा आहियूं इहो हूंदो आहे एवालांच इफेक्ट। एवालांच इफेक्ट इन खे चइबो आहे। इहो जेको इलेक्ट्रॉन हिकिड़ो निकिरी वरी ॿियनि एटम सां टकराईंदो ऐं खोड़ सारा इलेक्ट्रॉन जो बीम थी वेंदो टॉनसेंड चइबो आहे टॉनसेंड एवालांच। क्लियर। हाणे जीअं ई इहो आबशार वेंदो केॾे पॉजिटिव यानी एनोड ॾे ये खोड़ सारा इलेक्ट्रॉन जो बीम हूंदो त हेॾे ही छा कंदो हिन सां ही एब्जॉर्ब थी वेंदो ऐं एब्जॉर्ब थी करे हेॾे ही पॉजिटिव यानी बैटरी जे सोर्स सां हेॾे इलेक्ट्रॉन जो बीम अची वेंदो ऐं हिते काउंटर आहे हिते काउंट थींदो हिते असांजी पल्स काउंट थींदी पल्स। अब हिकिड़ो दफ़ो आबशार आयो हिकिड़ो दफ़ो काउंटिंग 1 असांजी काउंट थी वेंदी। छा थी वेंदी 1 काउंटिंग सॾिबी। हाणे थींदो छा इहा जेकी काउंटिंग ॿुधाई 1 पल्स काउंट थींदी इहा रियल असांजी काउंटिंग थींदी आहे ईअं। लेकिन इहो प्रैक्टिकली कोन थींदो आहे। प्रैक्टिकली हिकिड़ो प्रॉब्लम क्रिएट थी वेंदो आहे। थींदो छा आहे उहो सम्झो। प्रॉब्लम कहिड़ो हूंदो आहे प्रॉब्लम इहो हूंदो आहे त ही जेके आर्गान जो एटम आहे इहो आयनाइज़ थी वेंदो त इहो पॉजिटिव जेको आयन बचंदो जॾहिं ही पॉजिटिव जेको आयन हूंदो आर्गान एटम जो गैस जो उहो काॾे वञणु पसंदि कंदो कैथोड ॾे माना निगेटिव ॾे। हाणे जीअं ही वेंदो छो जो ही चाहींदो त मां न्यूट्रल थियां न्यूट्रलाइज जो कॉन्सेप्ट वरी समझो। ही चाहींदो त मां छा थियां न्यूट्रल थियां पोइ ही निगेटिव ॾे वेंदो हिन वायर सां अची टकराईंदो कैथोड सां। हाणे कैथोड सां जीअं टकराईंदो त वरी हिन जे करे हीअ वायर जेकी आहे इहा आयोनाइज़ थी वेंदी माना इन मां इलेक्ट्रॉन निकिरंदा वरी इहो इलेक्ट्रॉन जेको निकिरंदो इन मां खोड़ सारा इलेक्ट्रॉन बीम ठहंदा वरी साॻियो ई हिकिड़ो कैस्केड ठहंदो आबशार ठहंदो एवालांच इफेक्ट थींदो। हाणे जेको इहो एवालांच इफेक्ट थिए थो वरी इहो काॾे वञण जी कोशिशि कंदो एनोड ॾे वरी इहा छा थींदी काउंट थींदी पल्स। हाणे इहा पल्स जो काउंट थींदी त असांखे छा मिलंदो हिकु न 2 काउंटिंग मिलंदी। हाणे एक्चुअली त इहा त फेक काउंटिंग थी न। कीअं फेक काउंट थी छो जो जेको मटीरियल वायर आहे उन जा इलेक्ट्रॉन आया उन जे हिकिड़े इलेक्ट्रॉन छा कयो कैस्केड माना नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स गॾु कया पाण ॾे लाज़मी आहे ही आयोनाइज़ेशन प्रोसेस थींदो वियो त ऐं हिकिड़ो बीम ठही वियो हिकिड़ो कैस्केड ठही वियो हिकिड़ो एवालांच इफेक्ट थियो इहो वरी साॻियो अची हेॾे आयो एनोड ॾे ऐं सिधो काउंटिंग अची काउंटर अची काउंट कयो छो जो काउंटर खे त ख़बर न आहे न काउंटर खे त सिर्फ़ु इहो सम्झायो वियो आहे त जेके पल्स अचनि काउंट कर जेके पल्स अचे उनखे छा करणो अथई तोखे काउंट करणो अथई। काउंटर खे कहिड़ी ख़बर आहे त इहो पल्स कंहिंजो आहे त इहा छा थी फेक थी छो जो गैस मटीरियल जो इहो कैस्केड न आहे इहो छाजो आहे वायर जो मटीरियल जो छा आहे कैस्केड आहे बीम आहे। क्लियर। त हाणे इहो त रियल न थियो इहो त फेक काउंटिंग थी फेक पल्स थी पोइ जेकॾहिं असांजी रियल हुजे 1 त असांखे काउंटर छा करे काउंट ॾींदो 2। ॿियो कॉन्सेप्ट इहो जेको आर्गान एटम आहे न एथोड ते पहुचण लाइ कैथोड ताईं पहुचण लाइ हिन खे टाइम घणे खां घणो लॻी वेंदो आहे केतिरो 10⁻⁴ सेकेंड्स। ऐं जेको इलेक्ट्रॉन हूंदो आहे न इलेक्ट्रॉन उनखे एनोड ताईं पहुचण लाइ ओनली 1 माइक्रो सेकंड खां बि लेस लॻंदो आहे। इलेक्ट्रॉन खे एनोड ताईं पहुचण लाइ 1 माइक्रो सेकंड खां बि घटि टाइम लॻंदो आहे माना उहो जल्दी पहुची वेंदो। लेकिन जेको पॉजिटिव आयन ऑफ गैस मटीरियल आहे उहो कैथोड ताईं पहुचण लाइ यानी न्यूट्रलाइज़ थियण जे लाइ जॾहिं कैथोड ते वेंदो त उनखे टाइम केतिरो लॻंदो 10⁻⁴ सेकंड।
हाणे इहो टाइम त ॾाढो थी वियो, तेसि ताईं ॾाढी देरि थी वेंदी, काउंटिंग काउंट न थींदी, माना जेकी करंट जी पल्स आहे उहा काउंट न थींदी। इहो टाइम ॾाढो लॻाईंदो न्यूट्रलाइज़ ताईं, इन खे चइबो आहे डेड टाइम। छा चइबो आहे? डेड टाइम। माना जेसि ताईं वञी पॉज़िटिव केतिरो टाइम न पहुचे तेसि ताईं काउंटिंग थींदी कोन। हाणे काउंटिंग न थींदा, डेड थी वई न काउंटिंग, क्लियर? काउंटिंग जेकॾहिं डेड थी वई पोइ त असांजे लाइ प्रॉब्लम आहे, मसइलो आहे। हाणे हिन मसइले खे हल करण जे लाइ ॿ तरीक़ा हूंदा आहिनि, ॿ सोल्यूशन हूंदा आहिनि। कहिड़ा हूंदा आहिनि? हिकु क्वांचिंग हूंदो आहे, क्वांचिंग। हाणे क्वांचिंग ॿिनि क़िस्मनि जी थींदी आहे, हिकिड़ी थींदी आहे गैस जे ज़रिए, ॿी थींदी आहे असांजी छा जे ज़रिए? इलेक्ट्रिकल। हाणे इलेक्ट्रिकल क्वांचिंग जो मतिलबु आहे का शइ हीअं झटके में किरे थी उनखे पकड़े वठणु, माना जल्दी पकड़े वठणु, कैच करे वठणु, एब्जॉर्ब करे वठणु, इहो क्वांचिंग हूंदो आहे, क्लियर? हाणे क्वांचिंग कंहिंजे ज़रिए थींदी? हिकिड़ो प्रोसेस आहे क्वांचिंग जो, गैस जे ज़रिए, ॿियो इलेक्ट्रिकल जे ज़रिए। गैस जे हिसाब सां असां कीअं कंदा आहियूं? हिते असां ब्रोमीन यूज़ कंदासीं। छो ब्रोमीन? छो जो ब्रोमीन जो आयोनाइज़िंग पोटेंशियल घटि हूंदो आहे, इन जे करे हू जल्द आर्गान एटम ॾे हलियो ईंदो हुनजो इलेक्ट्रॉन। माना हिते जेकॾहिं मां ब्रोमीन यूज़ कयां, छा यूज़ कयां? एटम कंहिंजो? ब्रोमीन जो कंसीडर था कयूं, छो जो ब्रोमीन त घणी हूंदी हिन में, ठीकु आहे? त ब्रोमीन यूज़ थो कयां। हाणे ही जेको आर्गान जो एटम आहे इहो पाण केॾे वञणु चाहींदो? इहो वञणु चाहींदो हेॾे केतिरो ॾे, छो जो इहो निगेटिव आहे। लेकिन छा कंदो? हिन जी आयोनाइज़ेशन पोटेंशियल घटि हुजण जे करे हिन जो इलेक्ट्रॉन हिन खे छा करे वठंदो? कैच करे वठंदो जल्दी में, छो जो ही त हिकु त वेझो बि अथसि ऐं ॿियो हिन जो आयोनाइज़ेशन पोटेंशियल बि घटि आहे, छो जो ही चाहींदो त मां न्यूट्रल जल्दी में जल्द थियां, जल्द में जल्द न्यूट्रल थियां। हाणे हेॾे वञण जे लाइ त हिनखे टाइम बि लॻंदो, पंधु बि आहे ऐं हेवी आहे पाण आर्गान, ॾाढो हेवी आहे, इन खे त टाइम घणो थो लॻेसि। इन करे ब्रोमीन छा कंदो? ब्रोमीन जो इलेक्ट्रॉन हू आर्गान एटम छा करे वठंदो? कैच करे वठंदो। जीअं ई कैच कंदो त हू एब्जॉर्ब करे वेंदो, न्यूट्रल थी वेंदो। छा थी वेंदो? न्यूट्रल। इन जे बुनियाद ते छा थींदो? न्यूट्रलाइज़ थींदो ऐं पोइ अमाउंट घणो कंहिंजो आहे? प्रिंसिपल गैसेस जो, नोबल गैसेस जो, पोइ उनजो जेको पल्स आहे उहो असांजो मोस्टली उन जो ई काउंट थींदो। हाणे इन में छा थींदो? हाणे लाज़मी आहे तव्हां सोचींदो त ब्रोमीन पॉज़िटिव थी वियो, त माना पॉज़िटिव आहिनि त उहो वेंदो केतिरो ॾे, भली वञे, को मसइलो न आहे, उहो वेंदो तेसि ताईं हू काउंटिंग घणे खां घणी कंहिंजी थींदी? जेके असांजूं गैसेस हूंदियूं उन्हनि जे हिसाब सां रियल काउंटिंग थींदी, फेक काउंट घटि थींदी। हिते जेके आबशार हूंदो सफ़ा घटि लो में थींदो, जेको कैस्केड थींदो, जेको कैस्केड ठहंदो हिन ब्रोमीन जे करे, उहो त सफ़ा लो में लो थींदो। इन जे करे असांजी काउंटिंग उहा कोन थी सघंदी। इन जे करे असांजी छा जी काउंटिंग थींदी? जेको रियल असांजी काउंटिंग थींदी कंहिंजे ज़रिए? असांजी गैस जे ज़रिए। गैस जेकी असांजी आहे कहिड़ी? परफेक्ट गैस, नोबल गैस, प्रिंसिपल गैस। हाणे ॿी आहे इलेक्ट्रिकल असांजी क्वांचिंग। हाणे इलेक्ट्रिकल क्वांचिंग में छा थींदो आहे त ही जेको असांजो मथे हूंदो आहे, ही मथे कैथोड आहे ऐं हेठि एनोड आहे, ठीकु आहे? हाणे असां छा करे छॾींदासीं? हिन 10⁻⁴ सेकंड ताईं रिवर्स करे छॾींदासीं पोलरिटी। हाणे हेॾे अची वियो केरु? हेॾे अची वियो निगेटिव ऐं हेॾे केरु अची वियो? पॉज़िटिव। हाणे लाज़मी आहे पॉज़िटिव मथे, हेॾे निगेटिव, इलेक्ट्रॉन हेॾे वञण जी कोशिशि त कंदा पर रिपल्शन थींदी ऐं होॾे केरु आहे? पॉज़िटिव खे छा कंदो? रिपल्शन। हाणे इन रिपल्शन जे दौरान तेसि ताईं असांजो काउंटिंग पल्स कहिड़ी काउंट थींदी? रियल पई थींदी। यानी थींदो छा? पॉज़िटिव निगेटिव पोलरिटी चेंज करण सां डेड टाइम वारे प्रॉब्लम जो मसइलो हल थी वेंदो। कैस्केड जेको आहे उहो इलेक्ट्रोड्स जे ज़रिए कोन ठहंदो, बसि गैस जेकी हूंदी उन जे ज़रिए कैस्केड ठहंदो, पल्स ठहंदो ऐं उहा पई काउंटिंग थींदी। अहिड़े तरीक़े सां ई असांजी क्वांचिंग थींदी आहे ऐं प्रॉब्लम हल थींदो आहे, मसइलो हल थींदो आहे। वरी ॿुधी छॾियो वर्किंग छा थींदो? जीअं ई इंसिडेंट रेडिएशंस इंटर कराईंदासीं त आर्गान गैस सां अची स्ट्राइक कंदो, उनखे छा कंदो? आयोनाइज़ कराईंदो, सेपरेट कंदो। इलेक्ट्रॉन धार, पॉज़िटिव आयन धार। इलेक्ट्रॉन केॾे वञणु पसंदि कंदो? पॉज़िटिव
नेगेटिव एनोड ॾे ऐं पॉजिटिव केॾे वञणु पसंदि कंदो आयन कैथोड ॾे। पोइ ईअं छा थींदी काउंट थींदी। जीअं ई हिन एनोड ॾे इलेक्ट्रॉन जो कैस्केड यानी बीम पहुचंदो त हिते काउंटिंग शुरू थींदी। काउंटर ॾे मोकिलींदो बैटरी सोर्स जे ज़रिए ते एम्पलीफायर लॻल आहे। छा लॻल आहे एम्पलीफायर माना हुन पल्स खे थोरो वॾो कयो वेंदो ताकि काउंटिंग थी सघे। ठीकु आहे हाणे उन बुनियाद ते एम्पलीफायर ऐं काउंटर लॻल आहे काउंटिंग थींदी। हाणे असांजी काउंटिंग कहिड़ी थींदी बाबा रियल ई थींदी छो जो असां मसइले खे छा करे छॾियो आहे हल करे छॾियो आहे कंहिंजे ज़रिए काउंटिंग जे ज़रिए। क्लियर ईअं असांजो हाँ लेकिन हिन डेट टाइम जे करे ही जेको असांजो डिटेक्टर आहे इहो स्लो काउंटिंग कंदो आहे। छा कंदो आहे स्लो काउंटिंग। ही छा कंदो स्लो काउंटिंग कंदो फास्ट काउंटिंग न करे सघंदो। माना जेकॾहिं असांखे स्लो काउंटिंग करणी आहे त हिन जे ज़रिए कंदासीं। जेकॾहिं असांखे फास्ट काउंटिंग करणी आहे अॻियां हिकिड़ो असां डिटेक्टर यूज़ कंदासीं जेको हूंदो आहे सॉलिड स्टेट डिटेक्टर। अॻियां पढ़ंदासीं फास्ट काउंटिंग कंदो आहे। क्लियर हाणे हिन में ॾिसो ही डेट टाइम मसइलो थी वियो माना इहो डिसएडवांटेज आहे हिन जो। छा आहे डिसएडवांटेज आहे लाज़िमी आहे गैस मटीरियल जे करे ई थिए थो इन करे त पोइ असां छा यूज़ कंदासीं सॉलिड स्टेट डिटेक्टर। ठीकु आहे ही सभु नोट करे वठो ऐं स्क्रीनशॉट करे वठो। शाबाश।